सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़रई पाणी जी खोड़ ख़त्म न थी सघी। नओं देरो में आबादगारनि पारां पाणी खोट ख़िलाफ़ सखर लाड़काणो हाईवे ते धरणो जारी आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि पारां भुट्टा लाड़े वठायल धरणो केतिरनि ई कलाकनि खां जारी आहे, जंहिं सबबि रोड ते ट्रैफ़िक मुअतल आहे। जिन ते असिस्टेंट मुख़्तियारकार रतो देरो ॻाल्हियुनि लाइ धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं, पर मुज़ाहिरीन धरणो ख़त्म करण खां इनकार कयो आहे। आबादगार अॻवाणनि जो चवणु आहे त वारिहे कैनाल मां निकिरंदड़ समूरनि शाख़ुनि में पाणी जी हथरादू खोट पैदा कई पई आहे। आगाह कयूं पिया मां त आबादगार सखर लाड़काणो रोड ते एहतजाज करे रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठनि जा आबादगार हिते पहुता ऐं भुट्टा लाड़े वटि केतिरनि ई कलाकनि खां एहतजाज जारी आहे, जंहिं सबबि सखर लाड़काणो हाईवे ते हिन वक़्तु ट्रैफ़िक मुअतल आहे। असिस्टेंट मुख़्तियारकार हिते पहुची करे ॻाल्हियूं बि करण जी कोशिशि कई, पर मुज़ाहिरीन धरणो ख़त्म करण खां इनकार करे छॾियो, जिन जो चवणु आहे त हथरादू खोट पैदा कई पई आहे। तफ़सील सां मालूम कयूं था टाइम न्यूज़ नओं देरो जे रिपोर्टर नूर मोहम्मद सूमरो खां। नूर मोहम्मद, वधीक आगाह कजो, एहतजाज जारी आहे आबादगारनि जो। जी बिल्कुल, नओं देरो भरिसां सखर लाड़काणो रोड ते जत भुट्टा लाड़े वटि मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि पारां लॻायल धरणे खे 8 कलाक गुज़री वञण बावजूद बि धरणो हिन वक़्त ताईं जारी आहे। जॾहिं त असिस्टेंट मुख़्तियारकार रतो देरो अंसार मंगरियो मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म कराइण लाइ पहुतो त मुज़ाहिरीन धरणे ख़त्म करण खां खुटो जवाब ॾींदे चयो त असां सां आपाची खाते जो एसी या सूबाई वज़ीर जे ॻाल्हियूं करे ऐं असांखे पाणीअ जी फराहमी यकीनी बनाइण जी ख़ातिरी कराए त एहतजाज ख़त्म कंदासीं, न त रोड ब्लॉक कयूं वेठा हूंदासीं, भली केतिरो बि टाइम गुज़री वञे। जी तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी अवां जी नूर मोहम्मद।